नाज़रीन दड़ो मां ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। मुख्तियार अली खोखर जी रिपोर्ट मुताबिक़ खावड़ी किरदार हारी तहरीक ज़िले सिजावल जे सदर कामरेड मोहम्मद ॾेथो सां दड़ो लॻ ॻोठ जबल ॾेथो में सरही सांझ मल्हाई वई। अवामी तहरीक तालके मीरपुर बठूर ज़िले सिजावल पारां ही तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें अवामी तहरीक जो मरकज़ी ख़जानची परवेज़ मेमण, मरकज़ी अॻवान सागर परिहार, सिंधी हारी तहरीक जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी दरिया ख़ान ज़हूर, अवामी तहरीक ज़िले सिजावल जो सदर अज़ीज़ मेमण, ज़िले ठटा जो जनरल सेक्रेटरी शाह मोहम्मद चांग, नवाज़ ॾेथो, मुजाहिद माली हो हुसैन आज़ाद, तालके सदर मीर ट्रगड़ अलह बचायो ॾेथो, अब्दुल रज़ाक बाइतार, मिठा खान लाशारी, सियासी समाजी अगवान रज़ाक लुंड, कांडेरो खासकेली, अली अहमद बुकक, उस्मान थहीम उमर ॾेथो, ॻोठ जबल ॾेथो जे ॻोठनि आसपास जे सियासी समाजी अगवाननि, हारिन शागिर्दनि, उस्तादनि ऐं सवें पौरहित्यनि कामरेडनि मोहम्मद ॾेथो सां मल्हायल सुरहे सांझ तकरीब में संदसि ज़िंदगी ऐं कयल जदोजहद ते भेंटाऊं ॾिनियूं। अॼु हिकु अहिड़े इंसान सां महफ़िल मचाए रहिया आहियूं।